نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم. ہر طرح جی واکھاڻ ان کریم ان مہربان ان رحیم رب کائنات جل جلالہ जे लाइ जेको इबादत जो अकेलो हक़दार आहे, उन खां सवाइ ॿिए कंहिंखे बि सजदो नाहे करिणो. इहा ई अटल हक़ीक़त आहे जंहिंखां रूगर्दानी कम अक़ली जी अलामत आहे. ऐं लखें करोड़नि दुरूदो सलाम अल्लाह तबारक व ताला जे आख़िरी नबी ऐं समूरनि नबियनि ऐं रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते. सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट जे तमामु नाज़रीन और सामीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला व बरकातुहू. आऊं आहियां जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी. नाज़रीन, अॼु अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में जेका दुआ करणी आहे, रोज़ानो जी बुनियाद ते इहा दुआ कंदा आहियूं असां प्रोग्राम जे आगाज़ में. त दुआ जेका आहे दुआ मुख़ल इबादत, त दुआ इबादत जो मग़ज़ आहे, तत आहे, अर्क़ आहे. इबादत पंहिंजी जाइ ते, पर दुआ जेका आहे न उहा अफ़ज़ल इबादत आहे, बल्कि इबादत जो बि अर्क़ आहे, यानी कि कंहिं बि शइ जो तत कढिबो न हूंदो आहे. अचो त रब काइनात जी बारगाह में सुबुह सुबुह सां ई गुज़ारिशात ही मारूज़ात पेश करियूं त करीम रब तूं करीम आहे, तूं असांजो ख़ालिक़ आहीं. तोखे ख़बर आहे जॾहिं तूं असांजी तख़लीक़ फ़रमाई त तूं असांजे तख़लीक़ फ़रमाइण खां अॻु में असांजे तबियतुनि खां बि तूं वाक़िफ़ु आहीं. असां छा कंदासूं, कीअं करिणो आहे, उहो सभु कुझु तो पंहिंजे इल्म ऐं हिकमत सां मालूम करे वरितो ऐं तो उहो सभु कुझु असांजी तक़दीर में लिखी छॾियो. असां मुकल्लफ़ आहियूं शरीयत जा, असां तक़दीर जा मुकल्लफ़ न आहियूं, मगर असां पंहिंजे आमाल ऐं पंहिंजे करतूतनि मुताबिक़ खोड़ सारियूं नाफ़रमानियूं करे वेठा आहियूं. महिरबान रब, तूं त करीम आहे, तोखे वास्तो तुंहिंजी शान करीमी जो. असांजे अमलनि खे ॾिसी असां ते असांजा हालात मुसलत न कर, असां ते करम फरमा ऐं पंहिंजे करम जे सदक़े में असांजा बिगड़ियल हालात तब्दील करे ख़ुशहाली ऐं हिकिड़ो अहिड़ो दौर अता फरमा जो असांजे मुल्क पाकिस्तान दुनिया में मिसाली मुल्क थी वञे, एॾी आबादी थिए. असांजे ज़हननि मां गंदगियूं ख़तमु कर, बुरायूं ख़तमु कर ऐं चङाई जी सोच असांखे अता फरमा. आमीन बिजाह नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम. नाज़रीन, अॼु 25 रजब शरीफ़ जो ॾिहाड़ो आहे ऐं अॼोको ॾींहुं मनसूब आहे हिकु ज़बरदस्त अल्लाह जे वली कामिल ऐं बहितरीन आलिम दीन ऐं ज़बरदस्त दीन जे हिकु अहिड़ी हस्ती मशाहीर इस्लाम में उनजो शुमार थिए थो पियो, जंहिंजो तस्करो जीअं मां नालो वठंदुसि तव्हां सम्झी वेंदो त केॾी वॾी बाबरकत हस्ती आहे. जी हा, हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि ताला अलैह, अल्लाह तबारक व ताला जो ख़ौफ़ रखण वारा बहितरीन हुकुमरान. मुसलमाननि खे जेकॾहिं चयो वञे त तव्हां पंहिंजे दौर जा ज़बरदस्त हुकुमराननि जो शुमार करायो त हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जो नालो मुबारक बि उन्हनि में ज़रूरु शामिलु कयो वेंदो. इन इहा बहितरीन मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ असां सिंध जे हिकु बहितरीन आलिम दीन खे मदऊ कयो आहे, जेके वक़्तनि फ़वक़्तनि तव्हां जी ज़ियारत बि कंदा आहियो ऐं उनजा ख़िताबात ऐं उनजी गुफ़्तगू तव्हां समात बि कंदा रहंदा आहियो. मुंहिंजो मक़सदु, मुंहिंजी मुराद हज़रत अल्लामा ग़ुलाम मुश्तबा सहतो साहिबु. अस्सलामु अलैकुम. अवां जी महिरबानी, अवां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया, स्टूडियो आया. अल्लाह पाक अवां जे इल्म में अमल में बरकत अता फ़रमाए. नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में जंहिं हिकु भले सना ख़ान खे असां मदऊ कयो आहे, जेके असां वटि तशरीफ़ वठी आया आहिनि, उनजो तारुफ़ बि करायां. उहे आहिनि हमज़ा क़ासिमी. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह. वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह. माशाअल्लाह, ही तोड़े जो कश्मीरी आहे, हिन जी मदर टंग सिंधी न आहे, पर जॾहिं हिन मूंखे नात ॿुधाई त मूं चयो यार इहा नात माशाअल्लाह तव्हां बि ॿुधंदो, इंशाअल्लाह तबारक व ताला तव्हांजी दिलि ख़ुशि थींदी. सो अचो त असांजी रिवायत आहे, असां प्रोग्राम जी इब्तिदा अल्लाह तबारक व ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी वाखाण सां कंदा आहियूं. अचो त सभ खां पहिरीं ही नौजवान जेको असां वटि तशरीफ़ वठी आयो आहे, इन खां हमज़ा क़ासिमी खां नाते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जो शरफ़ हासिलु करियूं. महबूब मुंहिंजा जॾहिं अङण ईंदा, सभई दर्द दिल जा, सभई दर्द दिल जा लॻी सेत वेंदा, हो लॻी सेत वेंदा. महबूब मुंहिंजा जॾहिं अङण ईंदा, महबूब मुंहिंजा जॾहिं अङण ईंदा, सभई दर्द दिल जा, सभई दर्द दिल जा
लॻी सेत वेंदा हो लॻी सेत वेंदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा तके तन जो रागो अखड़ियूं थियूं रोवण पल पल पेरन ले तड़पे थो तन मन तके तन जो रागो अखड़ियूं थियूं रोवन पल पल पेरन ले तड़पे थो तन मन दिल बर दिलासा दिल बर दिलासा दुखी दिल के ॾियंदा हो दुखी दिल के ॾियंदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा सभई दर्द दिल जा सभई दर्द दिल जा लॻी सेत वेंदा हो लॻी सेत वेंदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा ओ अवा छा था ॼाणियो फ़क़ियूं फ़र्क़ ॾींदियूं हकीमन जो हरगिज़ दवाऊं न थींदियूं अवा छा था ॼाणियो फ़क़ियूं फ़र्क़ ॾींदियूं हकीमन जो हरगिज़ दवाऊं न थींदियूं दीदार साईं दीदार साईं दुखी दिल के ॾियंदा हो दुखी दिल के ॾियंदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा सभई दर्द दिल जा सभई दर्द दिल जा लॻी सेत वेंदा हो लॻी सेत वेंदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा सतर समायल साईं साग में आ इन दिल जी धड़कन ऐं चाह में आ सतर समायल साईं साग में आ इन दिल जी धड़कन ऐं चाह में आ पक हाफ़िज़ पाण पक हाफ़िज़ पाण अची नाल नियंदा हो अची नाल नियंदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा सभई दर्द दिल जा सभई दर्द दिल जा लॻी सेत वेंदा हो लॻी सेत वेंदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा सुभान अल्लाह महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा सभई दर्द दिल जा लही सेत वेंदा तमामु ज़बरदस्त अंदाज़ में हमज़ा क़ासिमी साहब तोड़े जो हिन जी मदर टंग सिंधी नाहे कश्मीरी आहिनि पर पोइ बि माशाअल्लाह छो त ज़ाहिर आहे सिंधी जी जेको तलफ़ुज़ आहे उहो ग़ैर सिंधी खां सही अदा नाहे थी सघंदो बहरहाल पोइ बि हिन नौजवान वॾी कोशिशि कई अल्लाह पाक खे नाज़िर अज़ीम अता फ़रमाए हमज़ा क़ासिमी हमारी दुआ है कि अल्लाह पाक आपको मज़ीद बरकतें अता फ़रमाए आपकी आवाज़ में आप पढ़ते रहा करें इंशाअल्लाह आप बहुत तरक्की करेंगे इंशाअल्लाह नाज़रीन अचो त अल्लामा साहब सां अॼु 25 रजबुल मुरज्जब जे ॾियारे जे हवाले सां उर्स मुबारक आहे हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह जो उन्हनि जी सीरत तैयबा ऐं उन्हनि जे जेको आहे सो किरदारु बाबति उन्हनि जे हाल अहवाल बाबति साईं जन सां कचहरी जो आगाज़ करियूं अल्लामा साहब सभ खां पहिरीं त हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह ताला अलैह जन जो तारुफ़ पेश करियो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम तमामु बहितरीन मौज़ू जो इंतिख़ाब अमा फ़रमायो यकीनन पंहिंजे मोहसिननि खे यादि रखणु घुरिजे जंहिंजा अहसान हिन उम्मत ते आहिनि हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि ताला अलैह उहा अज़ीमुशान शख़्सियत आहिनि जिन खे उमर सानी चयो वेंदो आहे सुभान अल्लाह इन लफ़्ज़ खां ई अव्हां जो तारुफ़ वाज़े थिए थो अव्हां जो नालो उमर वालिद साहिब जो नालो अब्दुल अज़ीज़ आहे ऐं अव्हां जी वालिदा साहिबा जी निस्बत सां अव्हां जो ख़ानदान हज़रत सैयदना फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह तबारक व तआला अन सां मिले थो यानी अव्हां जी जेकी वालिदा साहिबा आहे हज़रत सैयदना फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह तआला अन जी पोटी आहे अच्छा त इतां निस्बत जेकी अव्हां जी हज़रत सैयदना फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह तआला अन सां मिले थी त हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ी अल्लाह तआला अन पंहिंजे वक़्त जा अहिड़ा हुकुमरान रहिया
त इंतिहाई घटि अरसो अव्हांखे हुकूमत लाइ मिलियो, तंहिंखां बाद में अव्हां हिन दुनिया खां पंहिंजे ख़ालिक़ हक़ीक़ी ॾे सफ़र इख़्तियार कयो। इन थोरे अरसे जे अंदरि अल्लाह तबारक व तआला अव्हांखे जेके सलाहियतूं अता फ़रमायूं हुयूं, अव्हां पंहिंजे असुलु मक़सदु, जेको मक़सदु छा आहे त अल्लाह तबारक व तआला जी रज़ा लाइ ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत करणु, ऐं हिकु शख़्स हाकिम ऐं हुकुमरान हुजे उन हैसियत सां उन मथां वधीक ज़िमेदारी आहे त ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत करे। त हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ी अल्लाह तबारक व तआला अन व रहमतुल्लाहि तआला अलैह मुख़्तसर अरसे जी जेके अव्हांखे ख़िलाफ़त मिली, 101 हिजरी में अव्हांजो 25 रजबुल मुरज्जब ते विसाल थियो, जेको यौम उर्स आहे। अहले अक़ीदत अहले महबत हिन ॾींहं खे वॾी अक़ीदत सां मल्हाईंदा आहिनि ऐं हिन दौर जे हुकुमराननि खे तवजो ॾियारींदा आहिनि त ॾिसो हिकु पासे ॾे हे अज़ीम शान हुकुमरान बि गुज़रिया आहिनि, हिननि जे हिन दुनिया खां लाॾाणो कंदे हिकु वॾो तवील अरसो गुज़री वियो आहे, पर हिननि जी वाखाण, हिननि जी हौसला अफ़ज़ाई, हिननि जी ख़िदमत में ख़िराज तहसीन ऐं अक़ीदत जा जेके इज़हार आहिनि अॼु बि पेश कया था वञनि। छो त इन्हनि पंहिंजो मक़सदु ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत में गुज़ारियो, ईअं न त इन्हनि पंहिंजे उहिदनि खां मनसब खां फ़ाइदा हासिल कंदे पाण खे, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे ख़ानदान वारनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं, बल्कि न इन्हनि जी ज़िंदगी असां अॻिते ॿुधंदासीं त इनशाअल्लाह त ख़िलाफ़त खां पहिरियां हिननि जी ज़िंदगी कहिड़ी हुई, ख़िलाफ़त खां बाद में ज़िंदगी कहिड़ी हुई। त हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ी अल्लाह तआला अन तारीख़ इस्लामिया जे अंदरि उहे हुकुमरान जेके आदिल थी गुज़रिया आहिनि, जन अल्लाह तबारक व तआला जे अहकामात खे सही माना में पाण उन ते अमल बि कयो ऐं पंहिंजी रिआया जे मथां नाफ़िज़ करण जो हक़ बि अदा कयो, उन्हनि सुहिणनि नालनि जे अंदरि हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ी अल्लाह तआला जो नालो बि शामिल आहे। माशाअल्लाह, तमामु ज़बरदस्त। अल्लामा साहब, हाणे जॾहिं असां इन शइ ते गौर करियूं था त अॼु हुकूमत हासिल करण जे लाइ, ठीकु आहे, मां नालो नथो खणां पियो, अॼु जे दौर जे पूरी दुनिया जे हुकुमराननि जो तव्हां जाइज़ो वठी ॾिसो त इलेक्शन में भरपूर तरीक़े सां हिसो वरितो थो वञे पियो। उन खां पोइ इलेक्शन यानी चूंडुनि जे दौरान केतिरा ई बेगुनाह माण्हू क़त्ल बि कया था वञनि पिया, सिर्फ़ु इन पीह में, इन ड्रोड़ में त कुझु बि थी पवे, भली माण्हू मरनि था त मरनि, करोड़नि रुपया ख़र्च थी वञनि, कूड़ ॻाल्हाइणो पवे, कंहिं साम्हूं वारी पार्टी जा ऐब मतिलबु तोहमतूं हणणियूं पवनि त बि हणो, ग़ीबतूं करणियूं पवनि त बि कयो, उनजी किरदार कुशी करे उनखे ज़लील करे खटां ऐं मां वञी करे हुकुमरान थियां, कुझु बि थिए। ॿिए तरफ़ असांजा मशाइर इस्लाम आहिनि, जन इस्लाम जे हिकिड़े कानून खे, आफ़ाक़ी कानून खे, तालीमात खे पढ़ी ऐं पोइ हुकूमत वरिती। इन्हनि में एॾो डिफरेंस, सभ खां पहिरीं त मां इहो अर्ज़ु कंदुसि त तव्हां हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि तआला अलैह जॾहिं ख़िलाफ़त मिले थी, उन महिल संदन कैफ़ियत छा हुई, त पोइ अची ॻाल्हाईंदासीं अॼु जे हुकुमराननि ते। अॼु जे हुकुमराननि जी छा, केॾो फ़र्क़ु आहे, एॾो फ़र्क़ु छो आहे, पहिरीं इन ते ॻाल्हायो त उनखे जॾहिं ख़िलाफ़त मिली त कैफ़ियत छा हुई। हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि तआला अलैह जॾहिं उन वक़्त जे हाकिम जो, हुकुमरान जो इंतिकाल थियो, उन वसियत कई ऐं वसियत में ख़िलाफ़त लाइ हिननि जो नालो पेश कयो साईंजनि जो, हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि तआला अलैह। त जॾहिं उतां जी रिआया ऐं अवाम अव्हांजे हथ ते बैत कई त हाणे असां तव्हांखे हाकिम वक़्तु तस्लीम कयूं था, अव्हां उते बहितरीनु ख़िताबु फ़रमायो त मां कंहिं शइ जी इब्तिदा करणु न आयो आहियां, बल्कि मां त इताअत लाइ आयो आहियां, मां इत्तिबा लाइ आयो आहियां, क़ुरान करीम पहिरियों खां मौजूदु आहे, इन अहकामात जे निफ़ाज़ लाइ आयो आहियां। इहा सॼी गुफ़्तगू फ़रमाए करे जॾहिं पंहिंजे घर वञी रहिया हुया त संदन हालत इहा हुई त सॼी ॾाढ़ी मुबारक ॻोढ़नि खां भरियल हुई, यानी ज़ारो क़तारी जो आलम इहो हो त रुॻो अव्हांजो चहिरो मुबारक न, बल्कि उन जेके अथरू हुया, जेके ॻोढ़ा हुया, सॼी ॾाढ़ी शरीफ़ जेकी आहे, ॾाढ़ी मुबारक उहो ॻोढ़नि खां भरियल हुई, बिल्कुलु पाणी टिमे पियो। जॾहिं घर में हालत थी त संदन घरवारी परेशान थी वई, त चवणु लॻी त ख़ैर त आहे, छा थियो आहे? फ़रमाइण लॻा ख़ैरियत किथे आहे? ख़ैरियत इन एतबार सां न आहे त हाणे मुंहिंजे कंध में, मुंहिंजे कुल्हनि जे मथां हिकु वॾी ज़िमेदारी आयत कई वई आहे। कहिड़ी ज़िमेदारी? त मुंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जी ज़िमेदारी मुंहिंजे कुल्हनि ते अची वई आहे। हिन उम्मत में ऐं अल्लाह जी सॼी मख़लूक में कई अहिड़ा माण्हू हूंदा जेके बुखायल हूंदा, अहिड़ा हूंदा जेके मज़लूम हूंदा, अहिड़ा हूंदा जेके सतायल हूंदा, अहिड़ा हूंदा जेके बेबस ऐं लाचार हूंदा ऐं लाचारी जी ज़िंदगी गुज़ारींदा हूंदा। त मां ॾिसी रहियो आहियां त क़यामत वारे ॾींहुं इन्हनि जो पुछाणो बि हाणे मूंखां थींदो। त मां इन कैफ़ियत में मुंहिंजे मथां इहा कैफ़ियत तारी थी वई आहे त मां पहिरियों पंहिंजो पुछाणे जे हवाले सां एहतिसाब जे करे परेशान हूंदुमि त मां छा जवाबु ॾींदुमि पंहिंजे बारे में अल्लाह जी बारगाह में। हाणे त इहा कैफ़ियत आहे त सॼी ख़ल्क़ ख़ुदा जी ज़िमेदारी मुंहिंजे मथां अची वई आहे। मां अल्लाह जी बारगाह में इन सुवाल जो जवाबु कीअं ॾींदुसि
त तूं पंहिंजी हुकुमरानी जे वक़्त में पंहिंजे रिआया जो ख़्यालु कीअं रखियो। इहा कैफ़ियत हिकु पासे ॾे हे आहे हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ी अल्लाह ताला जी मिसाल त साईं खे ख़िलाफ़त मिले थी, ज़िमेदारी मिले थी, हुकुमरान थियनि था, कैफ़ियत छा आहे रोअनि था, कैफ़ियत छा आहे त ख़ौफ़ ख़ुदा जो ग़लबो थी थो वञे, कैफ़ियत छा आहे त परेशान था थी वञनि। ॿिए पासे ॾे अॼु जे हुकुमराननि जो सेलिब्रेशन आहे त बाक़ाइदा हुनखे सेलिब्रेट था कनि त जॾहिं को शख़्स जेको आहे कंहिं इलेक्शन में कंहिं चूंड में कामयाबु थो थिए त हाणे हुनखे बजाए इन जे त हुनखे पंहिंजे बारे में फ़िक्रमंद थियणु घुरिजे त पहिरियों रुॻो मां पंहिंजे घराने जे मुतालिक़ अलाह जी बारगाह में मूंखां सुवालु थियणो हुयो, बल्कि हाणे जेकी मुंहिंजे तक जी जेकी रिआया आहे उन्हनि जा मसाइल, उन्हनि जा मामलात, इन जे मुतालिक़ बि हाणे मूंखां सुवालु थींदो। त हिकु पासे ॾे अगरि तव्हां उनखे उन माना में ख़ुशी जो माना सम्झी सघो था त हाणे अलाह मूंखे भरपूर मौक़ो ॾिनो आहे त मां ख़ल्क़े ख़ुदा जी ख़िदमत कयां, इन खां वधीक परेशान थियण जो वक़्तु आहे त छा मां इहा ज़िमेदारी अदा करे सघंदुसि, छा मां जेको आहे इहे तकल्लुफ़ात खणी सघंदुमि, छा इहो मां वज़न ऐं बार खणी सघंदुसि। इन एतबार सां इहो परेशानी जो लम्हो आहे त अॼु जे हुकुमराननि लाइ हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि ताला जी इहा मिसाल। ऐं मूंखे इजाज़त ॾियो त मां हिनखे इन पासे ॾे बि इन जे ॿिए पासे बाद में गुफ़्तगू कंदासीं। वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन, नंढी साई जो वक़्तु थियो आहे, असां इजो था वापसि वरूं। उहा ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, मां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट ऐं हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि ताला अलैहि जो उर्स मुबारक जे सिलसिले में 25 रजबुल मुरजब अचो त वधीक गुफ़्तगू अल्लामा साहब सां करियूं। जी अल्लामा साहब, तव्हां फरमाए रहिया कुझु त इन हवाले सां हिकु ॿी सूरत इहा बि असांखे नज़र अची रही आहे। पंहिंजे जेके तारीख़ इस्लामिया जा जेके सुनहरा ऐं ख़ूबसूरत हुकुमरान गुज़रिया आहिनि, जिन हक़ीक़तनि नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी उम्मत जी ऐं ख़ल्क़े ख़ुदा जी ख़िदमत जो हक़ अदा कयो, त उन्हनि वटि इहो अंदाज़ हुयो त जेके माण्हू हुकूमत जा या वरी हुकूमत जे उहिदनि जी घुर्ज कंदा हुया त उन्हनि खे उहिदो न मिलंदो हुयो, बल्कि हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह तबारक व ताला अन साईं जेके अमीरुल मोमिनीन थी गुज़रिया, सरकार दो आलम जा ॿिया ख़लीफ़ा थी गुज़रिया, उन्हनि त बल्कि इहे शराइत रखियूं हुयूं। उन्हनि शराइत मां हिकु शर्त इहा हुई त उहो कारोबारी न हूंदो, बिज़नेसमैन न हूंदो। हुकुमरान जेको थींदो बिज़नेसमैन न हूंदो, वापारी न हूंदो। ऐं हिकु ॿी शर्त जेकी साईं रखी हुई त उहा इहा शर्त हुई त उहो उनखे उहिदे जी घुर्ज न हूंदी, तालिब न हूंदो, तमन्ना न कंदो हूंदो त मूंखे हुकूमत जो उहिदो मिले। छो त अगरि हिनखे इन उहिदे जी हसासियत जी ख़बर हुजे हा त परते भॼे हा, त हिनजो पुछाइणो ॾुखियो आहे। हे जेको वेझो अचे थो अञा तीअं भॼंदो अचे थो। यानी अॼु जेको असांजे मुल्क पाकिस्तान में बि कानून राइज आहे न, त उहो इहो अथव त हिकिड़ो तजवीज़ कुनंदा हूंदो आहे, हिकिड़ो ताईद कुनंदा हूंदो आहे। यानी असां वटि बि ईअं फॉर्म जॾहिं भराए वेंदो कंहिं बि यूसी खां वठी MP MNA जी सीट ते बि, त उनखे इहो पहिरीं लिखियो वेंदो आहे त तजवीज़ कंहिं कई आहे, पाण खे पाण पेश कंदो त हज़रत उमर फारूक फरमान मूजिबि उहो नाअहल आहे जेको पाण खे अहल सम्झे। त तजवीज़ कुनंदा अलॻि हूंदो आहे, जेके असां सिंधी में टेका चवंदा आहियूं, असल में इहे हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे तजवीज़ कुनंदा, मां तजवीज़ कयां थो त फलाणे तक ते उम्मीदवार थिए, ऐं ॿियो वरी उनजो ताईद कुनंदा हूंदो आहे, पोइ हिकु या ॿ ॼणा त असां ताईद था कयूं त इहो थिए। यानी इहो कानून हज़रत उमर फारूक जे दौर खां वठी नाफ़िज़ अमल थी वियो आहे। माशाअल्लाह जेकी तश्कील आहे सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला जे ज़माने खां थी आहे। त इन हवाले सां त सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि ताला अलैह जे सूरत में अॼोके हुकुमरान लाइ बहितरीन मिसालूं मौजूदु आहिनि त साईं जन जी उन सीरत खे ऐं साईं जन जे उन ख़िलाफ़त वारे ज़माने खे साम्हूं रखनि त उन्हनि जो अंदाज़ छा हुयो ऐं अॼु जे हुकुमराननि जो अंदाज़ छा आहे। माशाअल्लाह, अल्लामा साहब तमामु ज़बरदस्त तव्हां मौज़ू छेड़ियो आहे ऐं जंहिं तरफ़ तव्हां विया आहियो इहो आलीशान मतिलबु हिकिड़ो इशारो बिलख़ुसूस। हाणे आम तौर ते न हिकिड़ी ॿी शइ बि ॾिठी वई आहे असांजे मुआशिरे में, बदकिस्मती सां हे जेके आङुर खॼिबी आहे न, हीअं त 3 आङुरियूं पाण ॾींदियूं आहिनि, इन जी नज़र न ईंदी आहे असांखे। हिकिड़ी आङुर रुॻो ओॾे वेंदी आहे, असांजो इन ते गौर हूंदो आहे त इहो ईअं, इहो ईअं, इहो ईअं। असां वटि का बि ख़राबी थिए थी, का बि गड़बड़ थिए थी त हिकदमि हुकुमरान खे बुरो सम्झो थो वञे, हुकुमरान सां ईअं कयो, हुकुमरान ईअं कयो। छा वाक़ई जवाबदार रुॻो हुकुमरान आहे या आम माण्हू बि इन शइ जो जवाबदार आहे? नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक साईं जो फरमान मुबारक असांजी रहनुमाई फरमाए थो। हुज़ूर इरशाद फरमायो त कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसूल अर रअयतिही, त तमामु हर शख़्स जेको आहे पंहिंजे रिआया जो निगहबान आहे
ऐं तव्हां खां तव्हां मां हर शख़्स खां हुन जी रिआया जे मुतालिक़ सवाल कयो कुलकुम राइन, तव्हां जेके बि आहियो सभ जा सभु सरपरस्त आहियो, सरपरस्त आहियो। बिल्कुलु। ऐं वकुल्लुकुम कुलकुम मसऊल, तव्हां सभिनी खां पुछाणो थींदो। पुछाणो थींदो। अर्रायत ही जेकी तव्हांजी रिआया आहे, यानी वालिदा उनजी फैमिली उनजी रिआया आहे। को ख़ानदान जो वॾो आहे जंहिंखे वॾेरो बि चइजे थो अॼुकल्ह, त इहो जेको वॾो आहे जंहिंजे ॻोठ जो वॾेरो, बिल्कुलु सरदार क़ौम जो, मीर क़ौम जो, रईस क़ौम जो, या कुटुंब जो ॾाॾो बाबो, इन्हनि खां उन्हनि जे हेठियुनि मातेतनि जे बाबति पुछां मुतालिक़ सुवाल कयो वेंदो। यानी कि उनखे रुॻो पंहिंजे घर जे मथां नज़र नाहे रखणी, बल्कि जंहिं जे हवाले सां उन मथां पग रखियल आहे, पंहिंजी बिरादरी जे हवाले सां, कई इलाइक़नि जे हवाले सां, या पंहिंजे ख़ानदान जे हवाले सां, त उनखे पंहिंजे ख़ानदान जे मामलात ते नज़र रखणु घुरिजे, उन्हनि जी इस्लाह जे हवाले सां पाण खे पेश रखणु घुरिजे। ईअं त रुॻो पग जेका बरकत लाइ तव्हां पाती आहे, तव्हां वॾेरा आहियो, बल्कि तव्हांखे जेको आहे न इहा ख़बर न आहे त तव्हांजे ख़ानदान मथां कंहिं सां कहिड़ो ज़ुल्म थिए थो, ज़्यादती कीअं थी थिए, केरु इंसानु बेबसी जी ज़िंदगी गुज़ारे थो। लिहाज़ा तव्हां अगरि राई आहियो, तव्हांजा निगहबान आहियो, तव्हांजा सरपरस्त आहियो, तव्हांजा वॾा आहियो, त लिहाज़ा रुॻो हुकुमरान खां न, बल्कि तव्हां खां तव्हांजी हद ताईं बि सुवाल कयो वेंदो, तव्हां खां तव्हांजी हद ताईं पुछाणो कयो वेंदो। त रुॻो हुकुमरान पंहिंजी हैसियत में शरीक उनजो जुर्म आहे, अगरि उहो ग़फ़लत बरते थो, तवजा नथो ॾिए, ज़ालिम जी गिरफ़्त नथो करे, उहो पंहिंजी हैसियत में गुनाहगार आहे, पंहिंजी हैसियत मुजरिम आहे। हिते तव्हां पंहिंजी हैसियत मुजरिम थी वेंदव जॾहिं तव्हां बि पंहिंजी रिआया जे मुतालिक़ तव्हां पंहिंजे मातेतनि जे बाबति तव्हां खां पुछाणो थींदो, तव्हांजी तरबियत इस्लामी कई न कई, उन्हनि खे तव्हां आदाब सेखारिया न सेखारिया, उन्हनि खे ग़लति कमनि खां रोकियो न रोकियो, इहा पुछाणो थींदो। पुछाण खां मुराद सज़ा ऐं जज़ा जो मामिलो थींदो। माना सिर्फ़ु पुछाणो न आहे, बल्कि जेकॾहिं तव्हां कामयाबु आया त तव्हांखे उनजो अजर मिलंदो, जेकॾहिं तव्हां नाकाम थी विया उन कमनि में त तव्हांखे उनजी सज़ा बि मिलंदी। अल्लाह पाक रहम फरमाए सॼे हाल ते। अल्लामा साहब, हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि तआला अलैह जी ज़िंदगी मुबारक कीअं गुज़री? हुकूमत त मिली, जॾहिं मिली त ॾाढो रुना, सॼो ॾाढी मुबारक तर थी वई, आली थी वई। हाणे पाण जॾहिं हुकुमरानी कयाऊं पए, अहिड़े आलम में उन्हनि जो तर्ज़ अमल छा हो हुकूमत करण जो, इन जी थोरो वज़ाहत फरमायो। साईं जन जी जेकी हुकूमत जो जेको दौरानियो आहे, जेकी मुदत आहे, तक़रीबन 29 माह आहे, 29 महीना रुॻो इन्हनि खे मौक़ो मिलियो, यानी 2.5 साल 3 साल पूरा न थिया। जी बिल्कुलु ईअं आहे। त इन्हनि साईं जन जो जेको आहे ख़िलाफ़त जो जेको अंदाज़ बि न, 24 बाक़ी 29 मां घणा बचिया? 9, बिल्कुलु 5 साल, तक़रीबन 2.5 थी विया। 2.5 साल, 1 महीनो घटि 2.5 साल। त साईं जन जो जेको इहो ख़िलाफ़त वारो ज़मानो आहे, मां हिकु इन हवाले सां हिकु गुफ़्तगू पंहिंजे साम्हूं पेश रखां पंहिंजे नाज़रीन जे साम्हूं, त हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ केरु हुया? त ख़िलाफ़त मिलण खां पहिरियां इहो उहो ई उमर बिन अब्दुल अज़ीज़ आहे, अगरि कंहिं घिटी मां गुज़रे त घिटी सॼी ख़ुशबू खां भरिजी वञे। यानी साईं जन जो लिबास अहिड़ो ज़ेब तन कंदा हुआ जेको सभु हिननि खां मुनफ़रिद हूंदो हुयो, ऐं साईं जन ख़ुशबू लाइ आम ख़ुशबू इस्तेमालु न कंदा हुआ, बल्कि मुश्क ऐं अंबर इस्तेमालु कंदा हुआ, यानी महांगी तरीन जेको आम माण्हू इस्तेमालु न करे सघे। बल्कि साईं जन जे लिबास जे मुतालिक़ चयो वेंदो हो त अगरि कंहिंखे लिबास ॾिसणो आहे त उमर बिन अब्दुल अज़ीज़ जो लिबास ॾिसे। अहिड़ी पर्सनैलिटी हुई साईं जी त पंहिंजे लिबास जे हवाले सां, पंहिंजी ज़िंदगी जी सहूलियत जे एतबार सां साईं जन एतिरो पाण लाइ पंहिंजी ज़ात में ख़्यालु कंदा हुआ, आसानी रखंदा हुआ, जो इन जी मिसाल पेश कई वेंदी। पर इहो ई उमर बिन अब्दुल अज़ीज़ आहे, जॾहिं ख़िलाफ़त अचे थी त ख़िलाफ़त खां पोइ सॼा नाज़ नख़रा ख़तमु थो करे छॾे, पंहिंजे लिबास, पंहिंजे रहन सहन, सॼनि मामलात में तब्दीली आणे थो। छो त हाणे अगरि मां इन ई अंदाज़ खे जारी रखंदुसि त मुंहिंजी रिआया में के ग़रीब बि हूंदा, के अहिड़ा बि हूंदा जेके कमज़ोर हूंदा, मुतवसित हूंदा, उहे पाण खे जॾहिं पाण मुंहिंजे बारगाह में अचनि, मुंहिंजे दरबार में अचनि या मूं वटि अचनि, त पाण खे मूंखां कमज़ोर ऐं मूंखे पाण खां ताक़तवर न सम्झनि। इन ॻाल्हि खे साईं जन पंहिंजे ख़ुतबे में पहिरीं तक़रीर में इरशाद फरमायो हुयो त मां तव्हां खां वधीक ताक़तवर न आहियां, बल्कि मां इन करे परेशान आहियां त मुंहिंजे मथां वज़न वधीक आहे, इन हैसियत में मां वधीक परेशान आहियां। त साईं जन जो जेको इहो पहिरियों जो अंदाज़ हुयो, इहो बिल्कुलु ख़िलाफ़त मिलंदे ई, ज़िमेदारी मिलंदे, हुकुमरानी मिलंदे साईं जन जो अंदाज़ तब्दील थी वियो। हितां त हिकु ॻाल्हि वक़्त जे हुकुमराननि खे सबक़ जी सूरत में मिले थी। इन खां बाद में साईं जन ने ख़िलाफ़त संभाली, त इहो उहो ज़मानो हुयो। असां अॼु जे पाकिस्तान जे हालात खे पढ़ूं ऐं थोरो मुशाहिदो कयूं। अच्छा, हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि ताला जॾहिं हाकिम वक़्तु थिया, उन वक़्त जे मामलात खे अॼु जे मामलात खे मिलायूं त का ख़ासि तब्दीली नज़र नथी अचे।
त जीअं अॼु तव्हां ॾिसो त अक्सर अवाम जी जाइदादुनि ते कब्ज़ा आहिनि। साईं जन जॾहिं ज़िमेदारी संभाली तॾहिं बि कई वॾी तादाद ऐं ग़रीब यानी कि जेके कमज़ोर माण्हू हुया उन्हनि जी जाइदादुनि ते कब्ज़ा थियल हुया। अॼु बि जेको शराब नोशी जो मामिलो आम आहे, उन वक़्तु बि शराब नोशी जो मामिलो आम हुयो, उन वक़्तु बि ज़ुल्म जो बाज़ार गरम हुयो, उन वक़्तु बि मज़लूम बेहाल हुयो त मां कंहिं वक़्तु वञा मूंखे किथे इंसाफ़ मिले। जीअं अॼु अदल इंसाफ़ लाइ माण्हू ऐं अवाम रोए थी, उन वक़्तु बि अदल इंसाफ़ लाइ इहो ई माहौल हुयो। पर हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि ताला अलैह जॾहिं ज़िमेदारी संभाली त साईं जन सभ खां पहिरियां जेके शरई मामलात हुया उन में बाक़ाइदा जीअं ॾंडो खणिजे, ईअं जेको पंहिंजी हैसियत पहुचाइणु यानी कि अल्लाह जी बारगाह मुंहिंजो पुछाणो थींदो त जंहिं कम में शरीयत सख़्ती कई आहे त लिहाज़ा हाणे हुकुमरान वक़्त जो हाकिम उन शइ में नरमी नथो करे सघे, इहो ज़ाती इख़्तियार न आहे। त शराब नोशी जे मामलात में जेके शरई हदूं हुयूं साईं जारी फ़रमायूं, कुझु ॾींहंनि जे अंदरि शराब नोशी वारा मामलात बंदि थींदे नज़र आया। जन माण्हुनि जी जाइदादुनि जे मथां कब्ज़ा थियल हुया, साईं जन उते बि एक्शन वरितो ऐं बाक़ाइदा हिकु पॉलिसी तरतीब ॾिनी त जिन जूं जाइदादूं आहिनि उन्हनि खे वापसि ॾिनियूं वञनि ऐं जन कब्ज़ा कया हुया उन्हनि लाइ जेके शरई हदूं जारी थी थियनि, जेके शरई सज़ाऊं आहिनि, उन जेके शरई मामलात उन जे मथां लागू थियनि था उहे लागू कया वञनि। थोरे ई अरसे में शराब जा मामलात ख़तमु थी विया। थोरे ई अरसे में इहे जेके ज़ालिम जेके बेलगाम घुमनि फिरनि पिया, मज़लूम सफ़ा बेयारो मददगार नज़र पिया अचनि, हाणे मज़लूम पाण खे मज़बूत पियो तसवुरु करे ऐं ज़ालिम पाण ॾके पियो त ईअं न थिए त मुंहिंजी दाह को मज़लूम हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ वटि पहुचाए ऐं मुंहिंजे बारे में को फ़ैसिलो कयो वञे, का सज़ा मिले, का अहिड़ी सज़ा जो मां इबरत जो निशान ठहां। त हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि ताला अलैह इंतिहाई कलील अरसे में, इंतिहाई थोरे अरसे में अहिड़ो मुआशी इनक़िलाब आंदो त साईं जन जे ज़माने में पहिरें साल में जेको माल जमा थियो ज़कात जो उहो तक़सीम करण लाइ जॾहिं साईं पंहिंजी टीम मोकिली त ॿिए साल जॾहिं तक़सीम करण लाइ वञनि पिया जन पोएं साल ज़कात वरिती हुई हाणे उहे बि माल खणी वेठा आहिनि। सुभान अल्लाह। रिवायत में अचे थो त यानी जेके मोहताज हुआ, मिस्कीन हुआ, फुक़रा हुआ, उहे बि गनी थी विया। वाह 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 वाह। ॿिए साल में ईअं हुयो त साईं जन जॾहिं पंहिंजी टीम मोकिलणु लॻा त इहे ज़कात जी रक़म, सदक़े ऐं ख़ैरात जी रक़म खणी करे अवाम में तक़सीम करे अचो त हे हितां निकिरनि था, साम्हूं माण्हू अचनि था पिया माल पंहिंजो खणी करे। त हाणे जंहिं वटि वञनि था त उहो ॾियण वारो आहे, वठण वारो केरु न आहे। त जॾहिं अगरि हाकिम वक़्तु इन अंदाज़ सां एतिरी बरकत, जॾहिं हाकिम वक़्तु क़ुर ऐं हदीस जे निज़ाम खे नाफ़िज़ थो करे पोइ उन जे ऐं रिआया जे दरमियान अलाह जी मदद थी अची वञे, अलाह जी तरफ़ां रहमत ऐं बरकत जी ख़ैरात थी अची वञे। जॾहिं हाकिम ज़ालिम हुजे ऐं जेको महकूम आहे, जेकी रिआया आहे उहा बि शरीयत खां बाग़ी हुजे, उनजो बि शरीयत ते अमल न हुजे त बरकत कारूं अचे, अलाह जी मदद कारूं अचे, पोइ यकीनन अहिड़ो माहौल, अहिड़ो मुआशिरो, अहिड़ी अवाम ऐं अहिड़ा हुकुमरान दर दर ते उन्हनि जा जेके कटोरा नज़र ईंदा, दर दर ते घुरंदा नज़र ईंदा, उन्हनि जी मिसल हिकु भिकारी जी थी वेंदी। छो त जेके अलाह हुकुम नाफ़िज़ कया इहे उन खां बाग़ी थी करे ॿिए पासे ते निकितल आहिनि। त जेको अलाह जी बारगाह मां भॼी करे दुनिया ते दर दर ते बीठो हुजे त अलाह जी मदद खां सवाइ उन लाइ को आसरो न आहे त मोटी वरी अलाह जी बारगाह में अचे। जेके कम अलाह हराम कया आहिनि त हाकिम वक़्त जी ज़िमेदारी आहे, अदलिया सां वाबस्ता जेके जजिस आहिनि उन्हनि जी ज़िमेदारी आहे, हुकुमरान जी ज़िमेदारी आहे। ऐं जीअं असां पहिरियों गुफ़्तगू कईसीं कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसूल जी सूरत में हर घर धणी जी ज़िमेदारी आहे। जेको हर जंहिं बि सतह ते को ज़िमेदार आहे उन ज़िमेदारी ते मातहतनि ते जॾहिं नज़र रखे त ॾिसे त छा हराम कमु आम त न थी रहियो आहे। हराम कमु आम थींदो त बेबरकती आम थींदी, बेबरकती जे नहूसत जे करे ॿिए बि कई घणा ई मसइला पैदा थींदा। त अल्लाह तबारक व तआला असांखे तौफ़ीक़ ॾिए त असां हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि ताला जी सीरत मंझां सबक़ हासिल कंदे अवाम बि सबक़ हासिल करे, हुकुमरान बि सबक़ हासिल करे, यकीनन आफ़ियत जो रस्तो अल्लाह ताला फ़रमाईंदो। अल्लामा साहब, जॾहिं असां ॾिसूं था त की जश्न मल्हाया था वञनि पिया, ईद जा मौक़ा अचनि था या के ख़ासि जेके सेलिब्रेट कया था वञनि पिया, ॾिहाड़ा मल्हाया था वञनि पिया, त उन्हनि ॾिहाड़नि में शइ ख़र्चियुनि जो अंदाज़ तमामु वधी वेंदो आहे ऐं कोई पुछण वारो न हूंदो आहे। छा हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे तौरु मुबारक में ईद जा मौक़ा जॾहिं आया त अहिड़ी का रिवायत जिते उन्हनि वटि पंहिंजे औलाद खे कपिड़ा ॾियण जो बि जेको आहे सो ॿुधण में अचे थो, इन जो त रक़म न हुई, इन जे बारे में? हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि ताला अलैह जेके ख़लीफ़े वक़्तु आहिनि, साईं जन पंहिंजे घर अचनि था ऐं घरवारी खे चवनि था अॼु अंगूर खाइण जो मूड आहे, दिलि थी चवे त मां अंगूर खावां, छा तो वटि पैसा आहिनि? तव्हां उहो पैसा वठी करे मां अंगूर पंहिंजे लाइ घुरायां। संदन घरवारी अर्ज़ु थी करे त साईं अवां ख़लीफ़े वक़्तु आहियो,
छा तव्हांजो एतिरो बि इख़्तियार न आहे त तव्हां पंहिंजे लाइ जेको अंगूर घुराए सघो? साईं फरमायो त न, मूंखे अलाह जी पकड़ थी नज़र अचे, अलाह जी गिरफ़्त थी नज़र अचे त ईअं न थिए त मां को अहिड़ो माल जंहिंजे मथां कंहिं ॿिए जो हक़ु आहे उनखे मां इस्तेमालु करे मुंहिंजा हे हथ जेके आहिनि ज़ंजीरुनि में क़यामत वारे ॾियारे जकड़जी न वञनि, अलाह जी बारगाह में मुंहिंजी सख़्तु गिरफ़्त न थिए। लिहाज़ा बहितर आहे त पोइ अगरि घर में ज़ाती तौर ते गुंजाइश न आहे त मां अंगूरनि खां सब्र करण लाइ तयारु आहियां, पर अलाह जी बारगाह में उन सज़ा लाइ मां तयारु न आहियां जेकी मां कंहिं ॿिए जे माल खे इस्तेमालु करे सज़ा जो जेको हक़दारु थींदुसि। त हिते त आलम इहो आहे त ज़ाती ज़रूरतुनि में ख़लीफ़ वक़्त खे इजाज़त मौजूदु आहे, छो त ख़लीफ़ वक़्तु आहे, हुनजो को कारोबार न आहे। ख़लीफ़ वक़्त लाइ इहा गुंजाइश मौजूदु आहे जेकी घर जी ज़रूरत आहे, ज़रूरत लाइ उहो माल खे इस्तेमालु करे सघे थो, ज़रूरत जी हद ताईं, मजबूरी जे हद ताईं। हिते त आलम इहो आहे त अॼु जो अगरि को हुकुमरान रुॻो हिकु सेलिब्रेशन लाइ, तव्हां मुंतख़ब छा लाइ थिया आहियो, तव्हां हिननि मैदान में लथा छाजे कार आहियो, छा लाइ आहियो त तव्हां ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत कयो, अवामुन्नास जी ख़िदमत कयो। छा तव्हांजे इन सेलिब्रेशन खां को अवाम खे फ़ाइदो पहुचंदो, को ग़रीब खे फ़ाइदो हासिलु थींदो, उनजी ग़ुरबत ते को असरु पवंदो त उहो ग़रीब मोहताजी खां निकिरी करे मालदारी ऐं ग़िना ॾे सफ़र कंदो? यक़ीनन न। इन सूरत में हिकु त तव्हां गुनाह ईअं था कयो त तव्हां फज़ूल ख़र्ची था कयो, इनल मुबज़्ज़िरीन कानू इख़्वान शयातीन जी सूरत में तव्हां शैतान जा भाउ थी विया। ॿी सूरत में इहो आहे त तव्हां ज़िमेदार जॾहिं थी वियो त हाणे तव्हांजे माल में तव्हांजी रिआया जो बि हिसो आहे, तव्हांजे माल जे अंदरि तव्हांजी रिआया जो बि हक़ु आहे त तव्हांखे घुरिजे त तव्हां पंहिंजे घर जूं ज़रूरतूं, औलाद जूं ज़रूरतूं पूरियूं कंदे तंहिंखां बाद में त तव्हां पंहिंजी जेकी अलाह तव्हांखे दौलत ज़ाती बि अता फ़रमाई, हिकु त बजट हूंदो आहे, जेकी अलाह तव्हांखे ज़ाती दौलत बि अता फ़रमाई आहे, उन मंझां बि कुझु हिसो जेको आहे पंहिंजे तक जे, पंहिंजे इलाइक़े जी आवाम जे मथां ख़र्चु कयो त इन सां उन्हनि जी ग़ुरबत बि ख़तमु थिए, उहे मालदार थियनि, मज़बूत थियनि, ऐं ॿी सूरत में अलाह जी ज़ात बि तव्हां खां राज़ी थिए। त हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि ताला जी ज़िंदगी में हिकु न बल्कि घणा ई वाक़िआ अहिड़ा मौजूदु आहिनि जिते साईंजन जे घर वारा यानी साईंजन जी फैमिली जेकी साईंजन जी औलाद आहे उते उन्हनि जा हक़ बि पूरा नथा थियनि, लटनि जी सूरत में, दस्तरख़ान जी सूरत में, वरी मुफ़लिसी वारी ज़िंदगी बि नज़र अचे थी, लेकिन साईंजन अलाह जी रज़ा ते राज़ी रहिया ऐं कंहिं सूरत बि पंहिंजी औलाद खे सब्र जे रस्ते खां न हटायूं, बल्कि हमेशह उन सब्र जी तलक़ीन बि कयूं ऐं अलाह तबारक व तआला जी अलहम्द यानी अलाह जो शुक्र अदा करण जी बि तलक़ीन कंदा रहिया। माशाअल्लाह अल्लाह साहब जा गुफ़्तगू जारी रखंदासूं। नाज़रीन वक़्तु थियो आहे हिकिड़े कमर्शियल ब्रेक जो, असां इजो था वापसि वञूं ऐं ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, मां ॾिसी रहिया सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट ऐं अॼु 25 रजब शरीफ़ उर्स मुबारक आहे हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह जो। अल्लामा साहब इन बाबति गुफ़्तगू करे रहिया, मूं सवाल कयो, साईं जन जो जवाबु जारी हो। जी अल्लामा साहब, साईं जी ज़िंदगी जा आम ॾियारा कीअं गुज़रंदा हुया त हिकु अंगूर हिकु आम फल आहे, उनखे ख़रीद करण जी बि जेका उन क़ीमत घर में मौजूदु न थियनि, पर ईद जा ॾियारा छो त ख़ुशी जा ॾियारा हूंदा आहिनि, अहिड़नि वक़्तनि में इंसानु पहिरियों तयारियूं करे रखंदो आहे औलाद जे हवाले सां, हिकु घर में ख़ुशी जो माहौल हूंदो आहे त ईद जो ॾियारो अचे थो, नवां लटा वठंदा आहियूं, ख़ुशबू ऐं दीगर मामलात, सुठी तयारी थींदी आहे। जॾहिं हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि ताला अलैह जॾहिं ख़लीफ़ वक़्तु आहिनि, उन ज़माने में जॾहिं साईं जे घर में ईद अचे थी त साईं जे घर जो आलम छा आहे, रिवायात में अचे थो साईं जी न्याणी साईं जी ख़िदमत में हाज़िर थी थिए, चए थी बाबा साईं त असां ईद जे मौक़े ते ॾिसूं था त असांजो लिबास कहिड़ो लिबास आहे, ऐं वज़ीरनि जे घरनि में जेके ॿिए अमीर माण्हू आहिनि, जेके ॿिए ताजिर आहिनि, उन्हनि जे घर में उन्हनि जी औलादुनि खे ॾिसूं था, असां पंहिंजी सहेलियुनि खे ॾिसूं था, जेके वेझे जेके रहंदड़ माण्हुनि खे ॾिसूं था त ईद वारे ॾियारे उन्हनि जा ॿार नवां वॻा पाइनि, सुभाणे ईद आहे, उहो नवां लिबास पाईंदा, असांखे बि नओं लिबास, असांजो लिबास में न हुजणु घुरिजे, असां जेको वॻो पाइणो आहे त उहो असांजे साम्हूं आहे, इहो त पुराणो वॻो आहे, इस्तेमालु थियलु वॻो आहे। त साईं जन फरमाइनि था त मूं वटि एतिरी गुंजाइश मौजूदु न आहे, मूं वटि एतिरी क़ीमत मौजूदु न आहे जो मां तव्हांखे नओं वॻो ख़रीद करे ॾेई सघां। ईद जे ॾींहं जे लाइ बि वॻो वठण जी ताक़त न आहे। इहा सादगी जो आलम बि इहो आहे, ख़ौफ़ ख़ुदा जो आलम बि साईं जो इहो आहे त जॾहिं ॿार आहिनि पंहिंजे वालिदैन जे साम्हूं वरी ख़्वाहिश जो इज़हार कयूं त साईं बाबा साईं असांखे वठी ॾियो, त हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि ताला पंहिंजे उन ख़ाज़िन खे घुरायो जेको वज़ीर ख़ज़ाना हो, उनखे घुरायूं ऐं उन्हनि खे फरमायूं त तव्हां ईअं कयो त मूंखे अॻे महीने जी जेकी उजरत आहे, जेकी पघार आहे, मूंखे पहिरियां ॾियो,
ताकी मां ईद जे हवाले सां पंहिंजे ॿारनि जूं ख़्वाहिशूं अॻुवाट पघार मूंखे ॾियो त मां पंहिंजे ॿारनि जे हिन ख़्वाहिश खे पूरो करे सघां, कपिड़ा वॻा वठी ॾियां, वॻा वग़ैरह वठी ॾियां, जेकी ईद जी तयारी आहे उहा बि करे सघूं। त चवणु लॻो साईं त छा तव्हांखे अॻुवाट जेकी पघार घुरिजे मां जो तव्हांखे ॾियां त छा इन शइ जी गारंटी मौजूदु आहे त जंहिं महीने जी तव्हां पघार वठो था छा इन महीने जी तव्हां ख़िदमत कंदव, छा तव्हां ज़िंदा रहंदव, तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी जी गारंटी आहे? इहा लिखी ॾियो, इहा लिखी ॾियो, तव्हां हिकु महीनो पूरो ज़िंदा रहंदव ऐं तव्हां पंहिंजी ख़िदमत पेश कंदो, मां अॻुवाट पघार तव्हांखे ॾियण लाइ तयारु आहियां। त साईं फरमाइण लॻा त ईअं त न आहे, कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ़्स खे मौत जो ज़ाइक़ो आहे, चखणो आहे मौत खे। ऐं जॾहिं अलाह जो हुकुम अची वियो पोइ त हिकु लम्हो बि देरि न आहे ऐं कंहिंखे ख़बर न आहे त कहिड़े वक़्तु मौत अची वञे, लिहाज़ा इन जी मां गारंटी नथो ॾेई सघां, लिखी नथो ॾेई सघां। त चवणु लॻो जॾहिं तव्हां लिखी नथा ॾेई सघो त मां बि इहा ज़िमेदारी नथो खणी सघां, मां सुभाणे क़यामत वारे ॾींहुं छा जवाबु ॾींदुसि त मां इहो इख़्तियार कीअं इस्तेमालु कयुमि। त लिहाज़ा इहो जवाबु जॾहिं ॾिए थो त साईं जन पोइ था थी वञनि, साईं जन ख़ामोश था थी वञनि ऐं उहा अॻुवाट पघार न वरिती, बल्कि उन जे घर में यानी हिकु हाकिम वक़्त जे घर में, हिकु ख़लीफ़े वक़्त जे घर में ईद ईअं थी गुज़रे त रुॻो ख़ौफ़ ख़ुदा जे करे, सादगी जे करे, आजिज़ी जे करे साईं जन जीअं पंहिंजे मियान रवी वारी ज़िंदगी गुज़ारी, पैसो जमा न कयूं, पैसे जी हवस न रखियऊं, घर वारनि खे पैसे जी जेको तलब वारो माहौल न ॾिनऊं, त हिकु सादगी जो आलम इहो आहे त पुराणनि वॻनि में ईद गुज़रे थी, पुराणनि माहौल में हुकुमरान जूं नियाणियूं ईद वारे ॾींहुं पुराणनि वॻनि में ईद मल्हाइनि थियूं पयूं। अल्लाहु अकबर। त हिते ॿियो सबक़ बि मौजूदु आहे, छा अॼु जे हुकुमरान जे अंदरि इहो ज़र्फ़ मौजूदु आहे त उनखे उनजो हेठियूं वज़ीर आहिनि त पाण ख़लीफ़े वक़्तु आहिनि, जे अगरि सख़्ती सां हुकुम ॾियनि त वज़ीर ख़ज़ाना जी छा हैसियत आहे, त छा अॼोको हुकुमरान कंहिं हेठिएं वज़ीर जी इहा ॻाल्हि बर्दाश्त करे सघे थो? त उन में एतिरो हौसलो ऐं ज़र्फ़ या बुर्दबारी आहे, उन में एतिरो तहमुल आहे त उहो हेठिएं कंहिं वज़ीर जी जॾहिं वज़ीर को पंहिंजे मथे वज़ीर जी का इस्लाह करे थो त उनखे इहो एतिरो ज़र्फ़ आहे त पंहिंजी इस्लाह जी ख़ातिर इहे ॻाल्हियूं ॿुधी सघे, इन जी कोड़ाहट खे बर्दाश्त करे सघे। त यकीनन हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि ताला जी ज़िंदगी में जेके अहिड़ा वाक़िआ मौजूदु आहिनि त एतिरो अंदाज़ो थिए थो साईं जे दिलि में केतिरो ख़ौफ़ ख़ुदा हुयो ऐं अलाह तबारक व तआला जे ख़ौफ़ में संदन ज़िंदगी कीअं गुज़री आहे। अल्लामा साहिब हाणे सुवालु इहो आहे त तव्हां फरमायो त उहो दौरु हो जॾहिं हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ ख़लीफ़ा थियनि था, हुकुमरान थियनि था, त उन खां अॻु में ग़स्ब, ज़ुल्म, इहे बरबरी त वधी चुका हुआ ऐं संदन दौरु मुबारक में एॾी बरकत अचे वई जो ज़कात वठण वारो कोई न हो, यानी ज़कात ॾियण वारा बणिजी विया सभु, त पोइ जेको उशर हूंदो हुन मां मिलियल अन्न जेको पहाड़नि ते हारे ईंदा। उमर बिन अब्दुल अज़ीज़ जो दौरु वाहिद दौरु उहो गुज़रियो आहे जॾहिं अन्न वञी पहाड़नि ते जेके परदेसी पखी गुज़रंदा आहिनि पहाड़नि जे पासनि खां त उहे बि बुखायल न गुज़रनि, उन जे लाइ बि अन्न हारायो वेंदो हो ताकी इहे पखी उहो अन्न खाई करे रवाना थियनि, वठण वारो कोई न हूंदो हो। एॾी बरकत पइजी वई, एॾी मतिलबु बुरे दौर मां एॾो थी वियो त इन जो अॼु जे असांजे हालात जेके आहिनि, रुॻो पाकिस्तान जा हालात न आहिनि पर पूरी दुनिया जा हालात, मईशत तबाह थी वई आहे। आख़िर इन तबाही जो सबबु छा आहे ऐं इहा मईशत जी तबाही कीअं ख़तमु थी सघे थी, ख़ुशहाली कीअं अची सघे थी? अल्लाह पाक जो कहिड़ो फरमान या अहिड़ो कुझु ॿुधायो ताकी असांजे में बि अल्लाह करे असांजो हीउ पैगाम हुकुमराननि ताईं पहुचे, न त कम अज़ कम वॾा हुकुमरान न खणी नंढा हुकुमरान त ॿुधंदा। अल्लाह तबारक व तआला जी किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में अल्लाह तबारक व तआला जो फरमान मुबारक मौजूदु आहे। इरशाद फरमायो त दरबल्लाहु मसलन क़रियतन कानत आमिनतन मुतमइन्नतन यातीहा रिज़्क़ुहा रग़दन मिन कुल्लि मकानिन। अल्लाह करीम फरमायो त हिकु अहिड़ी बस्तीअ जी, हिकु अहिड़े ॻोठ जी, हिकु अहिड़े इलाइक़े जी मां तव्हांखे मिसाल थो ॿुधायां त जंहिं बस्ती खे मां ॿ नेमतूं अता फरमायूं आहिनि त कानत आमिनतन, त उन्हनि वटि अमन ई अमन हुयो, ख़ौफ़ न हुयो, दहशतगर्दी न हुई, कंहिंजी जान जो ख़तरो न हो, हर माण्हू पंहिंजो पाण में पंहिंजी जान खे महफ़ूज़ सम्झंदो हुयो, अहिड़ो पुरअमन माहौल हुयो। वरी मुतमइन्नतन यातीहा रिज़्क़ुहा रग़दन मिन कुल्लि मकानिन, माल जी फरावानी एतिरी हुई, हर माण्हू मुतमइन हुयो त जाॾे वञे माना कोशिशि थोरी करे माल वधीक अची वञे, वरी जेको माल अचे हुन में अल्लाह जी बरकत बि शामिलु हुजे, यानी माल जी फरावानी हुई तमामु वधीक पैमाने ते। अल्लाह हुननि खे रिज़्क़ अता फरमायो, हर पासे खां रिज़्क़ पियो अचे। बिल आख़िर उहा बस्ती तबाह थी, छाकाणि तबाह थी फ़कफ़रत बि अनउमिल्लाह, उन अल्लाह जी नाशुक्री शुरू कई, उन अल्लाह तबारक व तआला जी नाशुक्री शुरू कई, शुक्र अदा करणु छॾे ॾिननि, रुॻो शिकवा, रुॻो शिकायतूं, रुॻो इन्हनि मामलात में शिकवे ऐं शिकायतुनि वरी उन्हनि खे आदत लॻी वई, उहो इन पादाश में अल्हम्दुलिल्लाह चवणु विसरी विया
नाशुक्री शुरू करे छॾनि, अलाह जो शुक्र अदा करणु बिल्कुलु छॾे ॾिनऊं। पोइ आख़िर छा थियो, उनजे मथां अलाह जी तरफ़ां 2 अज़ाब आया। फ़अज़ाक़हा अल्लाहु लिबासल जूई वल ख़ौफ़ी बिमा कानू यसनऊन, त उन्हनि खे बुख जो अज़ाब लॻी वियो। बुख जो अज़ाब महांगाई जी सूरत में बि थी सघे थो, मईशत बर्बाद थी वई, मईशत बर्बाद, माल जी किल्लत थी वई, मामलात ख़तमु थी विया। वल ख़ौफ़, ऐं ख़ौफ़ जो हिकु आलम पैदा थी वियो, इत्मिनान ख़तमु थी वियो। दहशत गर्दी जेके फिलहाल हर वक़्तु माना डिॼणु शुरू थी विया, अहिड़ा वाक़ियात शुरू थी विया जो हर तरफ़ दहशत गर्दी फैलिजी वई, बिल्कुलु ख़ौफ़ जो आलम, ख़ौफ़ जो आलम। त अच्छा, हिकु पासे ते असांजी इहा आयत आहे त अलाह तबारक व तआला उहा उन क़ौम जी मिसाल बयानु कई, अमन जे अंदरि बि आहिनि, रिज़्क़ जी फरावानी बि आहे, जुर्म हिकु कया आहिनि, नाशुक्री। अल्हम्दुलिल्लाह खे यानी जेतिरो मिले न साईं काथे आहे, न साईं दुआ कयो, न साईं मज़ो न आहे, हवस, माना हर वक़्तु ईअं महसूसु कराइणो त को अलाह ताला हिननि खे कुझु ॾिनो ई न आहे। बिल्कुलु शुक्र वारी ॿोली न हुई, शुक्र वारी। अलाह ताला इन खां नाराज़ थियो जो हुननि ते ख़ौफ़ ऐं बुख तारी करे छॾी, मईशत बर्बाद थी वई। 2 अज़ाब हुन ते नाज़िल थिया, हिकु बुख जो अज़ाब, मईशत तबाह थी वई, ऐं ख़ौफ़, ऐं अॻिते फरम बिमा कानू यसनऊन, इहे इन करे आयो आहिनि जेको तव्हांजा करतूत हुया। करतूत छा हुया? नाशुक्री। हिकु पासे इहो पैगाम, इहो ई वाक़ियो असांखे हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि तआला जे ज़माने में ईअं थो नज़र अचे, जॾहिं साईं जे ज़माने में माल जी फरावानी थी वई त साईं खे हिकु वज़ीर ख़त लिखियो। साईं सदन ख़िदमत में जॾहिं उहो ख़त पहुतो, ख़त ते माना लिखियलु हुयो, साईं माल जी फरावानी थी वई आहे, ख़ुशहालीअ थी वई आहे, हर माण्हू अमीर ऐं मालदार थी वियो आहे, साहिब शरवत थी वियो आहे। हाणे मां डिॼणु लॻो आहियां त हे माल हिननि खे अलाह जी यादि खां गाफ़िल न करे छॾे, हे फितननि में मुबतला न थी वञनि, लालच में न अची वञनि। त साईं जन उन ख़त जो जवाबु ॾिनो त जाते जाते तव्हां ॾिसो था मालदार आहिनि, दौलत वारा आहिनि ऐं ख़ुशहाली अची वई आहे, उन्हनि खे तव्हां अल्हम्दुलिल्लाह जी तलक़ीन कयो, त उहो अल्हम्दुलिल्लाह खे इख़्तियार कनि, पोइ यक़ीनन हे माल हुननि खे हिलाकत खां बचाईंदो, हिलाकत में विझंदो न, ग़फ़लत खां बचाईंदो, ग़फ़लत में विझंदो न। यानी शुक्र जी ॿोली सेखारियो, शुक्र जी ॿोली सेखारियो त हर सतह ते हर माण्हू अलाह जो शुक्र अदा करे त मुंहिंजा मौला तूं मूंखे एतिरो अता फ़रमायो, इन जो मां हक़दार न हुयुसि। अलामा साहिब जेकॾहिं हिकिड़ी मानी मिले थी वक़्त ते, छा मक़ाम शुक्र न आहे? बिल्कुलु मक़ाम हिन वक़्तु जेकॾहिं ॾिठो वञे, ठीकु आहे, हर शइ खां आज़ाद थी करे, कंहिं सियासतदान, कंहिं हुकुमरान जी हिमायत ऐं मुखालफ़त खां बालातर थी करे मां ॻाल्हायां थो, त जेकॾहिं अॼु जेतिरा बि हालात आहिनि, छा एतिरो न आहे जो असांखे मानी बंदि थी वई हुजे, मानी मिले थी, असांखे खाधो मिले थो। उहो दौरु जॾहिं बसर समानी, ॾुध लस्सीअ समानी, जॾहिं रुखी मानी जूअर खाधी वेंदी त बि उन जी ज़बान ते कलमा शुक्र हूंदो, अलाह जो शुक्र। रुखी मानी खाई, जूअर जो अटो खाई, जव खाई करे बि शुक्र अदा कंदा। अॼु कणिक जी मानी खाई, अॼु ॿोड़ मुख़्तलिफ़ ताम खाई करे, खीर पी करे एॾो रिस्क मिले थो जो माण्हू ॾींहं न, अॻे त ॾियारनि जो चकर हो, हाणे महीननि जा राशन घरनि में पिया आहिनि, त बि ज़बान तां यकीन नाशुक्री अल्हम्दुलिल्लाह न। जॾहिं बि पुछा कयो ॾियो ख़बर, साईं उहो मज़ो न आहे, साईं उहो कारोबार में मज़ो न आहे, उहो धंधे में मज़ो न आहे। छा इहो असांखे अल्लाह रहम करे काथे तबाही जी तरफ़ त न वठी वेंदो? बिल्कुलु। हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि तआला जी सीरत मां हिकु असांखे नुक़्तो मिले थो त औलाद जी तरबियत कंदे उन दिलि में माल जी चाह न विझो, उन दिलि में माल जी हवस पैदा न कयो, बल्कि उन्हनि खे ख़ुदा जो ख़ौफ़ सेखारियो। ख़ौफ़ ख़ुदा अहिड़ी कैफ़ियत आहे जो इंसान खे हासिलु थी वञे त उहो हर हाल में क़सदन उहो अलाह जो शुक्र अदा कंदो, नाशुक्री खां बची वेंदो। हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि तआला जो जॾहिं विसाल जो वक़्तु आयो, पंहिंजे बचड़नि खे, पंहिंजे घर वारनि खे घुरायूं, वसियत बि थिए थी, नसीहत बि थिए थी, त पंहिंजे औलाद खे चवणु लॻा त छा तव्हां ॾिसंदा हूंदव त तव्हांजे बाबे तव्हां लाइ को वधीक माल न आहे छॾियो, त पुटो तव्हांजे पीउ जे साम्हूं 2 रस्ता हुया, तव्हांजे वालिद जे साम्हूं 2 रस्ता हुया। हिकु रस्तो इहो हो त मां तव्हांखे मालदार ठाहियां, तव्हां लाइ माल जमा कयां ऐं मां जहन्नुम में वञा, ऐं ॿिए पासे जो रस्तो इहो हुयो त मां इन माल जी कचहरी खे, माल जे मौज़ू खे छॾे करे जन्नत जो रस्तो इख़्तियार कयां। लिहाज़ा तव्हांजे बाबे, तव्हांजे वालिद ॿिए रस्ते खे इख़्तियार कयो आहे। त इन कैफ़ियत में संदन बचा साईं पंहिंजे वालिद जी ख़िदमत में अर्ज़ु कनि था त बाबा साईं जेको तव्हां पंहिंजे लाइ रस्तो इख़्तियार कयो आहे इहो बहितरीनु रस्तो आहे। त इते बि ॾिसो त माना औलाद ईअं नथी चवे त बाबो वञे थो, हाणे अॻिते असांजी सूर ई नज़र अचनि था, ज़िंदगी आज़माइश में नज़र अचे थी, वालिद बि कमाल आहे ऐं औलाद जी तरबियत बि। माशाअल्लाह, अल्लामा साहब तमामु ज़बरदस्त। नाज़रीन, तव्हां ॿुधो त हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह जंहिंजी सीरत तैयबा में असांखे केॾो ज़बरदस्त सबक़ु मिले थो। काश असां पंहिंजे बुज़ुर्गान दीन जी
जेकी सीरत आहे उनखे पढ़ूं ऐं उन ते अमल करण जी कोशिशि कयूं। नाज़रीन, अव्हांखे अॼोको प्रोग्राम कीअं लॻो? ऐं पंहिंजो फीडबैक ॾियो। असांजो यूट्यूब चैनल आहे सिंध TV HD इस्लामिक, सर्च करियो, चैनल ईंदो, उनखे सब्सक्राइब कयो ऐं असांजे प्रोग्राम ते पंहिंजा कमेंट्स ॾियो। ऐं फेसबुक ते असांजो पेज आहे सिंध TV HD ऑफिशियल, लिखी करे सर्च कंदो, उनखे तव्हां फॉलो करियो, पंहिंजा कमेंट्स ॾियो। तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां वक़्तु कढी असांजो प्रोग्राम ॾिसो था। ऐं बिलख़ुसूस अल्लामा ग़ुलाम मुश्तबा सातो साहिब जो मथो राहे थो, जे पंहिंजे क़ीमती वक़्तु कढी ज़बरदस्त मालूमात असांखे ॾिनी। अल्लाह पाक तव्हांखे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। ऐं मोहतरम हमज़ा कासमी साहब, आपका शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। अल्लाह पाक आपको अजर अज़ीम अता फ़रमाए। नाज़रीन, आख़िर में इहा गुज़ारिश त सुभाणे इंशाअल्लाह तबारक व तआला साॻिए वक़्त ते वरी इहो ई सिंध TV चैनल ऐं असांजो प्रोग्राम रोशनी जी वाट, मगर मौज़ू के ॿिए सां हाज़िर थींदासीं, नज़रुनि जी मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला। ऐ ख़त्म रुसुल मक्की मदनी, ऐ ख़त्म रुसुल मक्की मदनी, कौनैन में तुम सा कोई नहीं, कोई नहीं। ऐ ख़त्म रुसुल मक्की मदनी, कौनैन में तुम सा कोई नहीं, कोई नहीं। ऐ नूरे मुजस्सम तेरे सिवा, ऐ नूरे मुजस्सम तेरे सिवा, महबूब खुदा का कोई नहीं, कोई नहीं। ऐ ख़त्म रुसुल मक्की मदनी, ये शान तुम्हारी है आका, तुम अर्श बरी पे पहुँचेगा। ये शान तुम्हारी है आका, तुम अर्श बरी पे पहुँचेगा, तुम अर्श बरी पे पहुँचेगा। ज़ीशान नबी हैं सब लेकिन, ज़ीशान नबी हैं सब लेकिन, मेराज का धूला कोई नहीं, कोई नहीं। ज़ीशान नबी हैं सब लेकिन, मेराज का दूल्हा कोई नहीं, कोई नहीं। है ख़त्म रुसल खैरात मोहम्मद से पाके, किस नाज से कहते हैं मंगते। खैरात मोहम्मद से पाकर, किस नाज से कहते हैं मंगते। किस नाज से कहते हैं मंगते। दुखियों पे करम करने वाला, दुखियों पे करम करने वाला, सरकार से अच्छा कोई नहीं, कोई नहीं। दुखियों पे करम करने वाला, सरकार से अच्छा कोई नहीं, कोई नहीं। है ख़त्म रुसल मक्की मदनी। दिल किसको दिखाए चीर के हम, इस आका मदावा कौन करे। दिल किसको दिखाए चीर के हम, इस आका मदावा कौन करे। इस आका मदावा कौन करे।
اے رحمت عالم تیرے سوا، اے رحمت عالم تیرے سوا، دکھیوں کا مسیحا کوئی نہیں، کوئی نہیں، اے ختم رسل مکی مدنی، کونین میں تم سا کوئی نہیں، کوئی نہیں، اے نور مجسم تیرے سوا، محبوب خدا کا کوئی نہیں، کوئی نہیں، اے ختم رسل مکی مدنی۔ سبسڪराइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।